ॿिए पासे कमांडर बहरेन नेशनल गार्ड जनरल शेख मोहम्मद बिन ईसा बिन सलमान अल ख़लीफ़ा जी GHQ आमद थी आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर सां कमांडर बहरेन नेशनल गार्ड जे मुलाक़ात थी आहे। ISPR जो चवणु आहे त मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। पाकिस्तान ऐं बहरेन विच में पुराणनि ऐं बहिराणनि लाॻापनि ते इत्मीनान जो इज़हार कयो वियो आहे। फ़ौजी सतह ते सहकार खे वधीक हथी ॾियण जी अहमियत ते ज़ोर ॾिनो वियो आहे। कमांडर बहरेन नेशनल गार्ड जी पाक नेवी ऐं एयरफोर्स जे सरबराहनि सां बि धारदार मुलाक़ातूं थियूं आहिनि। नेवल हेडक्वार्टर में मुलाक़ात दौरान ॿी तरफ़े दिफ़ाई सहकार ऐं इलाक़ाई सलामती जी सूरत हाल ते बि ॻाल्हि ॿोल कई वई आहे। कमांडर बहरेन नेशनल गार्ड पाकिस्तान नेवी जे खिते में सामूंडी सलामती खे हथी ॾियण जे लाइ किरदार खे साराहियो आहे। बहरेनी कमांडर पाकिस्तान नेवी खे इलाक़ाई सामूंडी सलामती खे अहम सतून करार ॾिनो आहे, जॾहिं त एयर चीफ पाक एयरफोर्स जे जदीद कारी क़दमनि ते बि रोशनी विधी वई आहे। बहरेनी कमांडर पारां तरबियत टेक्नोलॉजी ऐं इस्तेताल जे शोबनि में वधीक सहकार में दिलचस्पी जो इज़हार कयो वियो आहे। अहम ख़बर खां खे आगाह करण नाज़रीन, कमांडर बहरेन नेशनल गार्ड जनरल शेख मोहम्मद बिन ईसा बिन सलमान अल ख़लीफ़ा जी जनरल हेडक्वार्टर आमद थी आहे। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सां कमांडर बहरेन नेशनल गार्ड जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे।